सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां सलाम हुजे। पाण सिंध जे तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। सिंधी माण्हुनि पंहिंजे वतन जी आज़ादी कीअं हासिल कई, बरक़रार रखी, धारियनि दुश्मननि सां कीअं मुक़ाबिला कया, इन लाइ हितां जे माण्हुनि कहिड़ियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, इन बाबति अव्हांखे आगाह कंदा रहिया आहियूं। अॼु पाण अंग्रेज़नि तरफ़ां सिंध ते कब्ज़े बैदि जेका सूरताल पैदा थी, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अॻु अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कंदा, जीअं पंहिंजी इहा ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 17 फेबरवरी 1843 ते अंग्रेज़नि मियाणीअ जे मैदान में सिंध जे लश्कर खे शिकस्त ॾेई सिंध ते कब्ज़ो कयो। मियाणी हैदराबाद शहर खां कुझु ई फ़ासिले ते आहे। अॼु बि उते हिकु यादगार क़ाइमु आहे उन सूर्य जो जंहिं मरसूं मरसूं सिंध न देसूं जो नारो आहे ऐं अंग्रेज़नि सां विढ़ंदे विढ़ंदे शहादत पाई। जॾहिं अंग्रेज़नि सिंध जे लश्कर खे शिकस्त ॾिनी त उन खां पोइ हू हैदराबाद जे क़िले में दाख़िल थिया, जेको उन वक़्तु सिंध जो तख़्तगाह हुई। मीरनि जी हुकूमत जो तख़्तगाह हुयो हैदराबाद जो क़िलो, जिते मीरनि जूं हवेलियूं हुयूं, उन्हनि जूं ऑफिसूं हुयूं, ख़ज़ाना उते हुया, बारूद उते रखियलु हुयो। उन हैदराबाद क़िले ते हिननि कब्ज़ो कयो। हाणे उन्हनि हैदराबाद जे क़िले ते कब्ज़े खां पोइ छा कयो, अव्हांखे इन बाबति आगाह कंदासीं। दुनिया या सिंध में बि काफ़ी माण्हू सम्झंदा आहिनि त अंग्रेज़नि जहिड़ो मुहज़िब शायदि ई को दुनिया में हुजे। हू चवंदा आहिनि अंग्रेज़ बाबा इंतिहाई मुहबत, मुहज़िब, कानून पसंद, इंसाफ़ पसंद। ठीकु, माना जेको पराए देश ते हमिलो करे अची कब्ज़ो करे थो त उहो मुहज़िब कीअं थियो? उहो त वहशी थियो, धाड़ेल थियो, चोर थियो। हू त चोरीअ असांजे वतन में दाख़िल थियो, डंडे जे ज़ोर ते असांखे ग़ुलाम कई। हाणे हुननि अंग्रेज़नि सिंध सां छा अशर कयो सिंध फतह करण खां पोइ? ऐं ख़ासि करे अॼु पंहिंजो मौज़ू जेको आहे उहो आहे हैदराबाद जो क़िलो, त उते अंग्रेज़नि छा कयो। हाणे इन हवाले सां जेकॾहिं मां तव्हांखे सिंधी लेखकनि जूं, देसी लेखकनि जे दास्ताननि खां आगाह कंदुसि, तव्हां चवंदो त हिन में वधा हूंदो। अंग्रेज़नि खे ख्वार ख़राब करण लाइ हितां जे देसी लेखकनि नफ़रत जे आधार ते हुननि ते इल्ज़ाम हणिया हूंदा, पर हाणे पाण ॻाल्हि ई उन जी था कयूं जेको ख़ुदि अंग्रेज़ हुयो। उन छा लिखियो आहे असां नथा चऊं। माना हुन पंहिंजे क़ौम जे फ़ौज जे सिपह सालारनि सिपाहियुनि जी दर्दगी बाबति छा लिखियो आहे? उहो अंग्रेज़ आहे। अंग्रेज़नि जो जेको सियासी एजेंट हो एस.टी. विक। एस.टी. विक पंहिंजे किताब में लिखे थो त नेपियर जॾहिं सिंध फतह कई, मियाणीअ जे मैदान में सिंधियुनि खे शिकस्त ॾिनी, त हू पंहिंजे फ़ौज समेत हैदराबाद जे क़िले में दाख़िल थियो। नेपियर पहिरियां मीर करम अली ख़ान जे ज़मान खाने में दाख़िल थियो ऐं मिर्ज़ा खुसरू बेग सां बदसलूकी सां पेश आयो ऐं उन खां सभु क़ीमती शयूं फुरे वरितियूं। मीर करम अली ख़ान जे ज़मान खाने मां हिन अटकल 15 लखनि जो क़ीमती सामान फुरियो। हाणे ही 15 लख 1843 ईस्वी जा आहिनि। हिन वक़्तु इहो किरोड़नि खां मथे जो ख़ज़ानो, किरोड़नि खां। मीर साहब जे औरतुनि इहा हालत ॾिसी खेसि चवाए मोकिलियो त हू खेनि पालकी घुराए ॾिए त हू कपिड़नि जा 3 जोड़ा खणी निकिरी वञनि। औरतुनि चयो
अंग्रेज़नि खे नेपियर खे चवनि त असांखे 3 कपिड़नि में हितां निकिरणु ॾे, पर नेपियर साहब इनकार कयो ऐं मुंशी अली अकबर सां गॾु ज़नान खाने में ज़ोरीअ दाख़िल थियो। उते जेकी बि ज़ेवर सोन ऐं चांदीअ जा थांव नक़द रक़म हुई, कपिड़ा हुया, सभु फुरिया। एतिरे क़दुर जो औरतुनि जे हथनि ऐं कननि में पातल ज़ेवर बि लाथा, उहे बि ज़ेवर लाहे वरिता। बदनसीब औरतूं शर्म हया ऐं ख़ौफ़ खां शहर मां निकिरी हैदराबाद खां 5 मील परे भॼी वई। इन खां पोइ नेपियर ऐं उन जा लुटेरा मीर नूर मोहम्मद जे घर विया ऐं उते बि अहिड़ी तरह धाड़ हयूं। इहे औरतूं घरनि मां निकिरी ख़ौफ़ सबबि खथड़ हली वयूं। खथड़ हैदराबाद खां कुझु फ़ासिले ते आहे। इन खां पोइ ही फोरू माना नेपियर मीर सुबदार खान ऐं मीर मोहम्मद खान जे घरनि में दाख़िल थियो पंहिंजे फ़ौज समेत। औरतूं वेचारियूं पंधु प्यादो निकिरी वयूं ख़ौफ़ सबबि। ज़ालिमनि इन्हनि औरतुनि जा जिस्म ते पहिरियल ज़ेवर बि लाहे वरिता। गिचनि मां हार लाथा, कननि मां वाला लाथा, एरिंग लाथा, बाहुनि मां बाहियूं लाथा, चूड़ा लाथा सोन जा। मीर फ़तेह अली खान खां ज़ोरीअ कपिड़नि जा 2 वॻा फुरिया हुआ। माना मीर फ़तेह खां बि 2 वॻा फुरे वरितनि त मां इहे खई वञे। माना हू केॾा बुखिया हुया जो मीर फ़तेह अली खान खे बि 2 वॻा न छॾियो। मीर सुबदार खान जे घर जी हिकिड़ी औरत जॾहिं ॾिसी फ़ौजनि खे भॼण लॻी त हुन जा कुझु पैसा किरी पिया, जंहिं ते अंग्रेज़नि हुनखे गिरफ़्तार करे वरितो, संदसि पैसा फुरे वरिता। इन खां पोइ हर हिकु औरत खे, मीरनि जी हर हिकु औरत खे जुदा वठी उन्हनि जे हथनि, पेरनि, नक ऐं कननि मां ज़ेवर लाथा। हाणे आम माण्हूअ खे किले में वञण जी सख़्तु मना हुई, छाजे करे अंदरि फुरुज पे हली। मीर नूर मोहम्मद ऐं मीर नसीर खान जूं औरतूं 2 ॾींहंनि खां उञायल हुयूं। मीर हसन अली खान ऐं मीर अब्बास अली खान जेके किले में नज़रबंद हुआ, हिकु माण्हूअ खे पाणीअ लाइ मोकिलियो त पाणी खणी अच असां पियूं, पर जवाबु मिलियो फ़ौजनि तरफ़ां, अंग्रेज़ फ़ौजनि तरफ़ां त नेपियर साहब जो हुकुम आहे त हर हिकु पाणी पीअण लाइ कमांडर जे बंगले ते पाण अचे। माना मर्द बि अचनि, औरतूं बि अचनि, पाणीअ लाइ अची लीलाइनि, पाणीअ जी ख़ैरियात घुरनि। आख़िरकार वॾनि मिंथुनि मेड़ुनि खां पोइ 9 माण्हुनि लाइ हिकु मश्क मोकिली वई। इन थोरे पाणीअ मां हिकु माण्हूअ जी निड़ी पाली न थियसि अची। माना हिकु डुक, एतिरो पाणी मोकिलियो जो हुननि हिकु डुक मस पीतो। कुझु ॾींहंनि खां पोइ नेपियर इन जाइ ते आयो जिते बेगमूं, मीरनि जूं औरतूं, सिंधियाणियूं पनाहगीर हुयूं। सिपाहियुनि कुहाड़ियुनि सां, अंग्रेज़ सिपाहियुनि कुहाड़ियुनि सां दरवाज़ा भॻा ऐं संदन ज़ोरीअ ज़ेवर लाथा, जेके लिकी वेठियूं उन्हनि जा बि ज़ेवर लाथा। हिकु औरत जंहिंखे रेशमी शलवार पहिरियल हुई भॼणु चाहियो, उनखे बि गिरफ़्तार करे संदसि कपिड़ा बि लाथा विया। हीअ अंग्रेज़नि पाण लिखियो आहे, मूं न लिखियो। मियां नूर मोहम्मद खान जी बेवा घरवारी हिकु नौकरियाणीअ खे कुझु कपिड़ा ॾिना त विकिणी कुझु खाइण लाइ वठी अचु। माना सिंध जूं राणियूं, सिंध जूं बादशाहज़ादियूं, उन्हनि वटि अंग्रेज़नि एतिरो बि न छॾियो जो हू हिकु मानी वठी खाई सघनि। उन लाइ हुननि पंहिंजा कपिड़ा नौकरियाण खे ॾिना त इहे विकिणी अचो बाज़ार में हैदराबाद जे, ऐं उन खां पोइ कुझु मानी वठी अचो। नेपियर जे छार ते मोहम्मद हसन खेसि मारियो नौकरियाणे खे ऐं कपिड़ा बि खसे वरिता। इन खां पोइ 2 औरतुनि खे दर ते बीहारे वियो, जेकी हर ॿाहिरि वेंदड़ औरत खां तलाशी वठणु लॻियूं। मतिलबु त अंग्रेज़नि मीरनि ऐं उन्हनि जे औरतुनि वटि, ॿारनि वटि जेकी शयूं हुयूं सभु घुरियूं। हू मुहज़िब हुया दुनिया जा, हू पढ़ी लिखी क़ौम हुई। असांखे चवनि था त
तो जेकॾहिं इहे न अचनि हा त तव्हां सुधरो न था। वक़्त सां सभु क़ौमूं सुधरियूं, असां बि सुधरी पऊं हा। जेकॾहिं इहे न बि अचनि हा त बि असां सुधरी पऊं हा। असां पोइ जदीद दौर में दाख़िल थियूं हा। जेकॾहिं इहे न बि अचनि हा, कुझु माण्हू चवंदा आहिनि साईं अंग्रेज़ न अचनि असां ग़ुलाम हुजूं हा, मीरनि जा, सरदारनि जा, वॾेरनि जा। उहे त अॼु बि आहिनि, अंग्रेज़नि जे दौर में बि हुयासीं। हाणे ही जेका सूरत हाल आहे इहा ॿुधाए थी त हू केॾा वहशी हुया, ही केॾा वहशी हुया अंग्रेज़। हाणे हिन बाबति तव्हांखे वधीक तफ़सील ॾींदुसि ऐं अंग्रेज़नि जे किताबनि मां सदन ई लिखियल। मतां इहे सम्झो त क़ौम परस्ती जी बुनियाद ते अंग्रेज़नि खे असां हू वॾा मुतबर माण्हू हुया, असां उन्हनि खे बदनाम पिया कयूं। त मुंहिंजा भाइरो, असां जॾहिं सिंध जी तारीख़ नएं सिरे लिखूं था त हर बदमाश खे कपिड़ा लाहे नंगो करे माण्हुनि जा अॾु बीहारींदासीं। उहो केरु बि हुजे, उहो भली असांजो पंहिंजो हुजे, ॿार जो फोरू हुजे, या कहिड़े बि नज़रिए ऐं मज़हब सां तालुक़ रखंदड़ हुजे। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदुसि।